बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु पोइम पढ़ंदासीं दर्जे चौथे मां। हीअ आख़िरी सबक़ आहे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। पोइम बैत सेफ्टी फर्स्ट, सलामती पहिरीं। अप द स्ट्रीट आई लुक एंड सी, घिटीअ में आऊं निहारियां थो ऐं ॾिसां थो। इफ एनी ट्रैफिक्स नियर टू मी, जेकॾहिं का सवारी मूंखे वेझी आहे। डाउन द स्ट्रीट आई लुक एज़ वेल, घिटीअ जे हेठें पासे आऊं पिणु चङीअ तरह ॾिसां थो। एंड लिसन फॉर अ हारून और बेल, ऐं आऊं हारून ऐं घंटी ॿुधां थो। देयर इज़ समथिंग कमिंग, वेट अ बिट, हिते का शइ अची रही आहे, थोरो इंतज़ारु कजे। इफ आई रन आउट आई मे बी हिट, जेकॾहिं आऊं मटींदुसि शायदि मूंखे धकु लॻे। बट नाउ द रोड इज़ रियली क्लियर, पर हाणे रोड बिल्कुलु साफ़ आहे। नो कार और मोटर बाइक इज़ नियर, को बि कार ऐं मोटर साइकिल वेझी न आहे। आई शल रन अक्रॉस द रोड सो वाइड, हाणे आऊं रोड पार करे सघां थो। हुरा आई एम सेफ द अदर साइड, वाह वाह आऊं रोड जे ॿिए पासे सलामतीअ सां पहुची वियो आहियां।